जीअं त असां पहिरीं ॾिठोसीं सबक नंबर 1 में अलफ ज़बर अ, अलफ मद आ, अलफ पेश उ, अलफ ज़ेर ए। हाणे अचो त असां अभ्यास कयूं सबक नंबर 2 जो। दोस्तों लेसन नंबर 2 यानी सबक नंबर 2 द दुइलगी द सागी द दुइलगी shape and द दुइलगी पर हाणे ॾिसंदासीं त हीअ आहे द दुइलगी द दुइल जे मथां असां ॿुड़ी ॾींदासीं त ज़रे जी द दुइल जे मथां ॿ ॿुड़ियूं ॾींदासीं त थींदी द दोबी द साॻी द दुइल जे मथां असां 3 ॿुड़ियूं ॾींदासीं त थींदो ड ॾेढ ड साॻी द दुइल जी द हेठां ॿुड़ी ॾींदासीं त थींदी द ढेर जी ड साॻी द दुइल जी द हेठां ॿ ॿुड़ियूं ॾींदासीं त थींदो ढ ढगे जी ढ। त दोस्तों असां सबक नंबर 2 में सिखियासीं द दुइल जी द ज़रे जी द दोबीअ जी द ॾेढ जी द ढेर जी द ढगे जी ढ द ज़ ढ ड ढ ठ। हाणे असां सबक नंबर पहले में सिखियोसीं अ आ ओ ए यानी अलफ ज़बर अ, अलफ मद आ, अलफ पेश ओ, अलफ ज़ेर ए। त हाणे असां ॾिसंदासीं त अखर कीअं था ठहनि। द दुइल जी द अलफ ज़बर अ त थी वियो द ज़बर द दुइल जी द प्लस अलफ मद आ त थी वियो द अलफ दा द दुइल जी द प्लस अलफ ज़ेर ए त थी वियो द ज़ेर ते द दुइल जी द प्लस अलफ पेश ओ त थी वियो द पेश दो। त हींअर असां सिखियोसीं द ज़बर द अलफ दा द ज़ेर द पेश दो। त असां हींअर सिखियोसीं द दा दे दो द दा दे दो। सबक नंबर पहले में असां सिखियोसीं अलफ ज़बर अ, अलफ मद आ, अलफ पेश ओ। बे नंबर में सिखियोसीं द ज़ द ड। दोस्तों असां सबक नंबर पहले जो अभ्यास कयो ई आहे। सबक नंबर 2 जो अभ्यास जारी आहे। वरी गॾिबासीं जल्द ई सदाईं गॾु। जय झूलेलाल। अलफ अंब बे बल्ला बे बकरी पे पलो बे भोरो ते तारो ठे ठूठ टे चंदन से सवाब थे तम।